सतनाम सत श्री हरिवार। एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर काल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद। जब जब आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सतनाम सत श्री हरिवार। छह अष्टपदी जो अॼु ॿियो पद जेके असांजे जीवन में गुज़ारियूं था। श्री राम थोड़ो जागी जीअण जे लाइ साहिब रस्तो ॾियनि था। मुंहिंजा प्यारा ॾाढो सुगम रस्तो साहिब असांखे नानक पातशाह ॾियनि था। इन कलयुग में असां श्रवण कयूं। जे प्रसाद पाठ पटम बरहंडावे पाठ पटम बरहंडा। जे प्रसाद पाठ पटम बरहंडावे सहित याग कते अवर लुभावे। होत सहित याग कते अवर लुभावे। जे प्रसाद सुख से जे सोई जय। जे प्रसाद सुख से जे सोई जय। मन आठ पहर ताका जस गावी जय। हो मन आठ पहर ताका जस गावी जय। जे प्रसाद तुझको सबको माने। जे प्रसाद तुझे सबको मान। जे प्रसाद तुझे सबको माने। मुखता को जसु रसन बखाने। मुखता को जसु रसन बखाने। यह प्रसाद तेरो रहता धर्म। जे प्रसाद तेरो रहता धर्म। मन सदा ध्याय केवल पारब्रह्म। मन सदा ध्याय केवल पारब्रह्म। प्रभु जी जपत दरगाह मान पावे। हाँ प्रभु जी जपत दरगाह मान पावे। नानक पति से थी घर जावे। ओ नानक पति से ती घर जावे। सुखमनी सुखमृत प्रभु नाम।
सतनाम सत श्री अकाल। साहब अज हिन पद में शिक्षा उपदेश ज्ञान असांखे इहो ॾियनि था जंहिंमें असांजे अयोध्या जो पर्दो लहे, अज्ञान हटे, जे प्रसाद पाठ पटंबर हंडा वहे, जंहिंजी कृपा सां पाठ मिन्स कपड़ा श्री राम और पट अंबर खादी जा कपड़ा माना सादा कपड़ा भाव और पट जा कपड़ा अंबर श्री राम तू हंडाए थो जेका मन चाहींदा उन्हारे जा सियारे जा गरम सर्द जैसा पान के ढके थो केॾो आनंद थे थो श्री राम। ये बाडी सिंगार जी थी पे वस्त्र सां। मुझे प्यारा तुसे त्याग कतवर लोभाव है, अहिड़े प्रभु खे उहो मिली कपड़ो ठहियो काथों धरती मान, धरती कंहिं बणाई, धरती में फुटी निकती, कपां ठही, धागो ठहियो, चरखा ठहिया, उनमें कपड़ो तैयार थो, तू पारण लगे, केॾी ॻाल्हि आहे। तू अन्न जेको खाए थो इहो कीअं पैदा थिए थो धरती मां, कीअं वधियो, पोइ उन जे लाइ पीसण पचण इहे साधन बणिया, पर तू उहो अन्न ऐं जल खाए थो। श्वासन खे अन्न जल खपे, उहा तृप्ति करें थो और शरीर खे पुष्टि मिले थी। वस्त्र पाए थो, अन्न कपड़ा ये बुनियादी घुर्जूं आहिनि शरीर जूं। अहिड़े साईं खे छॾे करे तूं ॿियनि ॻाल्हियुनि में छो थो लुभाइजे, अंग ढकजी वियो बस। जे प्रसाद सुख सेज सोईजे, जंहिंजी कृपा सां सुखनि जी सेजा ते तूं सुम्हें थो। राम आराम जे वठण जे लाइ तूं छा छा तोखे परमात्मा पैदा कया आहिनि, सुम्हण जा साधन ॾिना अथई। अहिड़े प्रभु खे मन आठ पहर तांका जस गाईजे, जेको तोखे तूं केरु, तुंहिंजो जीव, उन जीव खे जागृत मां कढी करके, सुपन खां कढी करके शिशोपत में हृदय में आणे थो, तोखे गहरी निंद्रा बख़्शे थो साईं। उहा निंद्रा देवी भगवान पाण आहे। छा निंद्रा देवी मतां निंड खे निंदियो कॾहिं, ॾाढी भुल था कयो, अहिड़ी कॾहिं भुल थिए ई न जंहिंखे तव्हां जेको निंड खे निंदे थो। मुनी दुनिया निंड लाइ तड़फी रही आहे, 75% गोरियूं खाई पोइ सुम्हनि था। बेवकूफ़ी न कयो, बेवकूफ़ी न कयो, गफ़लत जी निंड खे छॾियो, हीअ निंड न, हिन निंड में कमी न आणियो। पूर्ण निंड हुजे न त मग़ज़ विचलित रहंदो, पूरी स्मृति न रहंदी, चिड़चिड़ापन रहंदी। मां सुबुह इन गाथा खे खयो सत्संग में, त इश्क जे ॻाल्हियुनि खे या जागण जे ॻाल्हियुनि खे असां सिंध में हलाए करके पूर्ण रूप उनजो साम्हूं न आयो। जागण माना मन खे जगाइण लाइ, उहो जागियो न सॼी राति जागे, छा थियो? उहा रैन जंहिंखे राति चवनि था उनखे रैन आयु बि चवनि था, तूं आयु खे न जगायो। राम मुंहिंजा प्यारा, सुम्हंदे उनजो जस ॻाए, उन प्रभु जेको तोखे आराम वठाए थो।
मन 8 पहर तांका जस गावीजे, वो 6 कलाक प्रेम सां निंड कराए तोखे 18 कलाकनि कम करण जी शक्ति बख़्शे थो। जंहिंखे 2-3 ॾींहं निंड न अचे उनजो हालत ॾिसोसि, पागल पिनो थी वेंदुसि। त जेको तोखे सुखनि जी सेजाउनि ते सुम्हाए करे आराम वठाए थो, उन साईं खे बि यादि कर। जंहिं प्रसाद तुझ सभु को माने, जंहिंजी कृपा सां तोखे सभु को मने। जेको मञींदो उहो ई तोखे इज़त ॾींदो, जेको मञींदो, जेको तुंहिंजी इज़त वधाए थो, तोखे मान मिले थो। अचो साईं, अचो साईं, अचो मुंहिंजा श्री राम। इहो तोखे मान बख़्शे थो साईं। जेको मन मुख तांको जस रस न बखाने, मुख सदाई उन प्रभु जी रसना सां जाप कर। प्रभु सभिनी में वेठो आहे, जहां पर कृपा राम की हुई, प्रभु जी कृपा समझो। असांजा संत लोग तव्हांखे ॼाण हुजे, उन्हनि खे मालाऊं पवंदियूं आहिनि त उहे संत पंहिंजे वॾनि खे यादि कंदा आहिनि, पंहिंजे गुरनि खे, पंहिंजे प्रभु खे। अखियूं ॿुॾिजी वेंदियूं अथनि। जॾहिं संतनि जो मान थींदो आहे तॾहिं अखियूं खुलियल न रहंदियूं आहिनि। न बसि उन प्रभु खे मान मिली रहियो आहे, उन गुरु खे मान मिली रहियो आहे। हे मुंहिंजो मान न आहे। राम राम राम। मुख ताको जस रसन बखाने, मुख ताको जस रसन बखाने, मुख ताको जस रसन बखाने। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, इन ते ॻाल्हि यादि अचे। सचे साईं सतराम दास साहिब जी सदाई संत कंहिं मौक़नि ते संत यादि अचनि, संत यादि अचनि। बसि संत यादि आयो माना प्रभु जो पथ मिलियो, असांखे पूरी पकड़ मिली वई। चलो संत जो मिसाल अचे। साईं सतराम दास साहिब जन जो जकमाबाद वञणु थियो। जकमाबाद खां पोइ होॾे बलोचिस्तान शुरू थींदो आहे। सिंध जो आख़िरी ज़िलो आहे जकमाबाद। ॾह 1000 पब्लिक संत जे स्वागत ते आई आहे, स्टेशन ते आई आहे। पहिरियों रिकॉर्ड हो सेठ उभड़ेमल 1 नंबर जकमाबाद ज़िले जो नंबर सेठ। साईं जन खे मालाऊं पवंदियूं वयूं आहिनि, सिर्फ़ अखियूं अची बचियूं। अॻे हीअ शइ न हुई जेका हाणे नेतागिरी वारी नमूनो थी वियो आहे। जीअं संत खे कल्ह मां माला पाती ॾिठो न तो पई रही न, ईअं पुराणा संत जेके बुज़ुर्ग हुया उनखे माला पाईंदा, ओ सुम्हंदे ताईं पंहिंजे लाहींदा न हुआ। वरी सुम्हिया पिया त पई आहे, कोई ॿियो लाहे त बि ठीकु आहे, पाण इहो न, कंहिंखे पई न पई। वस्त्र किचन में पियान त पियान, पाण न लाहींदा, कंहिं ॿिए लाथो त लाथो, न त सुम्हिया पियान पियान। सभु ॾिठोसीं गुरुदेवन खे। श्री राम। हेॾे ध्यानु ई कोन्हे न कंहिं पाती न पाती, इहो छाजो। आत्म सदाई संतुष्टि थिया पिया। सदाई कोई पाए, पंहिंजो जहिड़ी भावना त पंहिंजो फल वठे। उहो ख़ुशि पियो थींदो न ॾिसी जंहिं पाती आहे, उहो ईअं चाहींदो त हे लाहे रखे। त साईं खे ईअं। ऐं ॿी ॻाल्हि ॾाढी भाई बहुराम साहिब जॾहिं ॻाल्हि हिस्ट्री ॿुधाईंदा हुआ, पोइ चई साईं कंवरराम खे जॾहिं मालाऊं पवंदियूं पोइ वरी ॿियनि ॾे ॾिसंदो, जेके ॿिया संत गॾु हूंदा, हिन खे पायो हिन खे पायो। पर चई वॾे भगत साहिब लाइ हो पंहिंजो पीर घरों मनाए निकिरंदो हो, ॼण ॾाढो हल्को अखर चई आहे। उहा ईअं कोन कंदो हेॾे पाए, बसि जेको आहे ख़ुदि अलाह थी हलंदा। हा हलनि पिया। उन सेठ मोटर रहंदो आहे, माना 100 वरी साईं जे हाणे चोले छॾण जा मल्हाया था वञनि पिया। इन खां अॻु में जी ॻाल्हि आहे, सम्झो 5 वरी अॻु में या 10 वरी अॻु में। श्री राम। हलंदा हलनि था, जिथे पहुता जॻह ठहियल हुई, उते 100 गदियूं विछायलूं, हाल में फरास विछायल, 100 गदियूं विछायलूं, यानी अलॻि अलॻि कपिड़े जा बचार रंग, साॻे साॻे कपिड़े जा, उन्हनि जो नमूनो। त साईं जन खे जिथे बीहायूं अची पंहिंजे आसन ते वेहण जे लाइ, त हुन साईं जन बीह करके उहो पहिरियों नज़ारो कोई पंहिंजे जीवन में हुनखे को नज़र आयो, जंहिं लाइ हुनखे हिकु नज़र सॼी घुमाइनि पिया। हाणे जेसिताईं साईं वेहे तेसिताईं ख़ल्क बीठी आहे, वेहे सॼी घुमाईंदे पोइ अची नज़र पंहिंजे में विधो त जे पंहिंजी जेका साईं जन जी गदी विछायल उहा बखमल जी पोयों तूल रखियल हो। हिन विहाणे खे तूल सॾिबो आहे। हा श्री राम।
ये ॾिसी करके और पंहिंजी गदी में नज़र रखी करे चवनि था वेड़े सतराम प्रताप आ तुंहिंजे सतगुरु ऐं तुंहिंजे सतगुरु जे शब्द जो आ, न तो जहिड़ा सतराम त कई पिंदा पिया आहिनि। ईअं चई वेही रहिया। सम्झियासीं? इन अखर खां असां सभिनी खे सिखणो आहे न मुंहिंजा प्यारा। मुख ताको जस रसन बखाने, जे प्रसाद तुझ सबको माने, जे प्रसाद तुझ सबको माने, मुख ताको जस रसन बखाने। श्री राम श्री राम। मुख ताको जस रसन बखाने। सदाई प्रभु जो, सदाई प्रभु जो। 2006 में जॾहिं हिन बंदे जो हिते अचण थियो, रथ निकतल हो स्वागत जो 2006 में। श्री राम 6 बजे पहुतासीं। उन महिल संत कंवरराम जे स्टेचू खां वठी वेंदे हिते ताईं हिन बंदे खां परमात्मा जप साहब जो अध्ययन पियो कराईंदो अचे। उन अध्ययन जे सदके हिते मूंखे स्पीच में उन महिल अध्ययन में जेका महत्वपूर्ण पौड़ी लगी, अंत न सिफती कर्ण न अंत, उन जो मुंहिंजी स्पीच में हिते व्याख्या हली। श्री राम। कोई वजो वास्तो कोन्हो, न को जप साहब जो, न कोई नी पौड़ी जो, पर बस उहा कंहिं ते त फिट थी आई जो उहा उनखे असां वर्णन कईसीं। तो सदाई प्रभु जे प्यारनि खे जेको समान थींदो उहो सदाई प्रभु ॾे वेंदो, उनजो ध्यानु ओॾे रहंदो। बसि उन प्रभु खे मिली रही असां न्यारा थी वियासीं। मुख ताको जस रसन बखाने, जे प्रसाद। पुट इहा ॻाल्हि यादि हुजेव, इहा ॻाल्हि यादि हुजेव। कहिड़ी? संत पणे पाण कॾहिं कोन चवंदो हेॾे वियासीं असांजो हे सोमान थियो। जंहिं बि ईअं चयो उहो हल्को पिनो आहे उनजो। सोमान संतनि जे कढो हूंदो आहे। हेॾे पातोसीं जिन खे मिलण जी घुर्ज आहे उहे ॿियनि खे ॿुधाईंदा हिते मान मिलियो, जीअं ॿिया बि असांजो ॿुधी करे मान कनि। सम्झ में आयो? संत जे बातों ये शब्द न निकलदो। मुख ताको जस रसन बखाने, जे प्रसाद तेरो रहता धर्म। जंहिंजी कृपा सां असांजो धर्म रहिजी थो अचे, असांजो मर्यादा नेम जेको बि असांजो धर्म बणायल आहे, जेको धारण करण योग्य आहे, उनजी कृपा सां थिए थो न। हीअ चऊं था हे जेको हे हले थो हे बि धर्म आहे न। सुबुह जो हली उहो धर्म न हो, हे जेको हले थो धर्म न आहे। इहो परमात्मा रखे थो न, उनजी कृपा सां न, केरु पाण अचे थो। सुबुह को हिन महिल ताईं जेको नितनेम हले थो, शाम जो 14 खां वठी सुबुह ताईं हले थो, इहे सभु धर्म आहिनि, धारण करण योग्य आहिनि, जेके आहिनि हलनि था पिया। आम आश्कार कोई लिखण जी ज़रूरत कान्हे, सभु प्रकट आहे तुंहिंजी कृपा सां। जे प्रसाद तेरो रहता धर्म, ओ मन सदा ध्याए केवल पार ब्रह्म। अहिड़े शुद्ध ब्रह्म खे, परमात्मा खे मुंहिंजा मन सदाई ध्याए पियो, जंहिंजे करे तुंहिंजा धर्म नेम हे सभु रहिजी अचनि था, पूजन योग्य थियनि था, क़बूलियत में अचनि था। श्री राम। तंहिं लाइ प्रभु जी जपत दरगाह मान पावे। प्रभु जे जपण सां तूं दरगाह में मान पाईंदे। दरगाह में प्रभु जी जपत, दरगाह तो मर के जाएगा ना, और यहां का मैं छोड़ देता हूं, दरगाह का यहीं अर्थ कर देता हूं। तुम प्रभु के जपोगे, मान मिल रहा है ना, मिले जाके जाने के बाद सामने क्या चल रहा है। प्रभु के जपने वाले को मान मिल रहा है ना। असांजा बोलण वारा लखें लख वेठी आ, खल्क वेठी आ, आयोजन थियनि था, जेके स्टेज ते वेठा आहिनि मन करके छा आहिनि, कमाइण आया अथनि, धंधो अथनि, कहिड़े बि रूप जा आहिनि, पर साईं जी व्याख्या कनि था, संत जी व्याख्या कनि था, मान पाइनि था न, सभु हेठि वेठा आहिनि। गुरु ग्रंथ साहब पे जो बैठा है पढ़ने वाला, कौन है
और पुण्यतिथियों पे इंदिरा गांधी की पुण्यतिथियों पे, नेहरू की पुण्यतिथियों पे ग्रंथ साहब को बुलाया जाए। वो जो पाठी बैठा है मन करके कौन है, मगर सब नीचे बैठे हैं, उनको मान मिल रहा है ना। प्रभु की वाणी पढ़ने की वजह से उनको मान मिल रहा है ना। उनके सामने उनके साथ कोई बैठ नहीं सकता, इजाजत नहीं है। प्रभु जी जपत दरगाह मान पावे और नानक पत सेती घर जावे। दरगाह मान भाव, यहां पे उनका मान हो गया और आखिरी में भी अपने घर, अपने स्वरूप में वो मुक्त हो जाएगा, जन्म मन चक्कर से रहित हो जाएगा। जो प्रभु को जपेगा, जो हर जपे सो हर जेहा, बोलो बोलो, जो हर जपे भेद न जानो मानस देहा। मानस की देह समझ करके प्रभु और उनको अलग न समझो। मानस की देह दे करके प्रभु और उनको अलग न समझो। हर जन दो एक हैं, हर जन दो विचार किछ न है। जलते उपजे तरंग जो जले वे किसी, जो हर जपे सो हर देहा भेद न जानो। इस वास्ते जो प्रभु का गुणगान करे उन सबको नमस्कार करना चाहिए, सबका अदब आदर करना चाहिए। श्री राम। संगत का आदर करना चाहिए, जो सुने जो पढ़े सबका आदर। हाँ, आप कथे आप सुनने हार, आप कथे तो सुनाने वाले का और सुनने वालों का। सुनने वालों सुनाने वालों का महत्व बढ़ाता है ना सुनने वाला। तो जो महत्व बढ़ाए उनका महत्व नहीं। श्री राम। प्रभु जी जपत दरगाह मान पावे, नानक पत सेती घर जाओ। वो ईश्वर में लीन थी वेंदो। वो पंहिंजी जेका आत्मा मोकिले परमात्मा वरी उन्हीं में वञी लीन थी। जेको प्रभु खे जपींदो पापन खां बचो रहंदो, अहंकार खां बचो रहंदो, छल कपट ठगी खां बचो रहंदो। बस जाते प्रकाश आयो ते अंधारो न ईंदो। प्रभु कृपा करे। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। सतनाम सत श्री हरिवाम। काहे रे बन खो जन जाई, सरबनवासी सदा अलेपा। सर्वनिवासी सदा अलेपा। तोई संग समाई, तोई संग समाई। काहे रे बन खो जन जाई, काहे रे बन खो जन जाई। मां थोड़ी व्याख्या कयां, शब्द तां ॿुधा ईंदा हो। हे बन खोजण हो नाहे, हे संसार बन आ। छा हिन संसार रूपी बन में छा पियल आहे? छा पियल आहे? इंद्रियुनि जे विषय जे वासना जो ई साजो सामान। भुली न वञो, भुली न वञो। तव्हां जवाब न ॾींदो, केरु ॾींदो? छा उन जी मन में कामना उथे थी, हे भोॻियां, हे खावां, हे चखां, हे ॾिसां। इहो ई त बाग ॾिसां वञी, फिल्म ॾिसां वञी, हे चखिया वञी, होटलनि ते हे खाधा खावां। मेरे प्यारे, तो उन्हनि जे भोगण में जेको मज़ो अचे थो, मन उन में शांति वठे थो। अरे न, शांति निष्कामता में आहे। सर्व निवासी आत्मा में आनंद आहे। ये अंदर न हुजे त भोग जा मज़ा कीअं वठे? उन सता जो सायो पए थो तॾहिं रस वठे थो। हे जड़ पदार्थ आहिनि, हिन में रस काॾो आयो? सर्व निवासी सदा अलेपा। साईं सभिनी में निवास करे थो, सभिनी को न्यारो आहे। और तो ही संग समाई, काहे रे बन खोजन जाए। बन के खोजन हेॾे होॾे में पैस न आहे, हेॾे भिटकण न। संत पंहिंजी जाइ ते वेठा आहिनि, सभु कुझु थिए थो न। तूं प्रभु ते भरोसो रखी ॾिस न, तूं पंहिंजे पाण सां जुड़ी रहो। हा, व्यक्ति वस्तु तुंहिंजा गुलाम थींदा, तुंहिंजी गुलामी छॾिजी वेंदी। पोप मध ज्यों बास बसतो है, पोहक मद ज्यों बास बसत
जे गुलन सां खुशबू गॾु आहे मुकरमाए जैसे छाई मुकरमाए जैसे छाई मुकर माना आईनो छाई माना तुंहिंजो रूप आईने में तुंहिंजो रूप आहे हिन खणंदे तोखे रूप नज़र ईंदो मुकरमाए जैसे छाई मुकरमाए जैसे छाई ओ तैसे ही हर बसे निरंतर ऐसे ही हर बसे निरंतर घटही खोजो भाई घटही खोजो भाई काहे रे बन खोजन जाई काहे रे बन खोजन जाई सर्वनवासी सदा लेपा सर्वनिवासी सदा लेपा तोही संग समाई तोहि संग समाई काहे रे बन खोजन जाई काहे रे बन खोजन जाई बाहर भीतर एको जान हो बाहर भीतर एको जानो यह गुर ज्ञान बताई यह गुर ज्ञान बताई ओ को नानक बिन आपा चीने नानक बिन आपा चीने मिटे न भरम की खाई मिटे न भरम की काई काहे रे बन खोजन जाई काहे रे बन खोजन जाई सर्वनिवासी सदा लेपा सर्वनिवासी सदा लेपा तोही संग समाई तोहि संग समाई काहे रे बन खोजन जाई काहे रे बन खोजन जाई श्री राम जय राम जय जय राम 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 रामकृष्ण भगवान की बोल गुरु नानक जय देव की सखी बाबा दाराम साहिब की सर्व संतन महात्मा की जय सर्व संतन को पैरी साधु साधव